अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह जा प्यारो जन्नत जा हक़दारो मां तव्हांजो दोस्त अल शेख ज़ुबैर अहमद। अल्लाह तव्हांखे सलामत रखे रब्बुल आलमीन। मुंहिंजी जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं न माशरे ते हूंदियूं, जेकॾहिं मुंहिंजिन ॻाल्हियुनि में तव्हांखे तकलीफ़ ऐं बेचैनी थिए त मूंखे माफ़ु कजाए। अॼु तव्हांजी अंदर जी ॻाल्हि आहे त सुभाणे तव्हांजे साम्हूं वारनि जे अंदर जी ॻाल्हि आहे। हक़ीक़त मूंखे दुनिया जी आॾो रखणी आहे, छो त असांजे माशरे में चेंजिंग अचणु घुरिजे त बहितर आहे। मां हक़ ऐं सच खे बरक़रार रखण जी कोशिशि थो कयां। जेकॾहिं तुंहिंजे अंदर में जलस आहे, जेकॾहिं तुंहिंजे अंदर में ॿियाई आहे, नो प्रॉब्लम। कमेंट्स में घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, कमेंट्स तुंहिंजी आहे, तुंहिंजी कमेंट्स खे त मां रोके नथो सघां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, रब्बुल आलमीन तव्हांखे ॾुखिया ॾींहं ॾेखारींदो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि तोखे हिकिड़े खे ज़हर थी लॻे, थी सघे मतां तुंहिंजे पंहिंजनि खे वरी उहा शरबत लॻंदी हुजे, शरबत। छो त असांजी ॻाल्हि हक़ ऐं सच जी आहे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में साईं जन जा हक़ ऐं सच किन खे ज़हर लॻंदा, किन खे शरबत लॻंदा। जिन खे शरबत लॻंदा उहे साईं जन सां ॿधिजी वेंदा, जिन खे ज़हर लॻंदा उहे साईं जन जी मुखालफ़त कंदा, साईं जन जे पोयों ग़लति ॻाल्हाईंदा। यादि रखो, हक़ ऐं सच खे बरक़रार रखण जी ज़रूरत रखो, ज़रूरत। मर्द तॾहिं आहियो जॾहिं तव्हां पंहिंजे हक़ खे बरक़रार रखंदा ईंदव। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तुंहिंजो अंदर जले थो त रब जी ज़ात जो कसम, तुंहिंजे अंदर में जलस आहे, या जलस कढ। इन जलस खे कढण जो रस्तो हिकु ई अथई, रब जे आॾो इस्तग़फ़ार कर। छो त जेको इंसानु अल्लाह जे आॾो इस्तग़फ़ार वतूबी इलैह, जेको अस्तग़फ़िरुल्लाह वतूबी इलैह कंदो आहे न, अल्लाह पाक जे आॾो पंहिंजी तौबा कंदो आहे न, त उन इंसान खे अल्लाह जी हर हक़ीक़त सम्झ में ईंदी आहे। यादि रखो ए इंसानो, तव्हां बि कंहिंजी माउ जा गुलाब जा गुल, मुंहिंजो हक़ ऐं सच तव्हां ताणी पेश करणो आहे। जेके मुंहिंजी ॻाल्हियूं भलियूं लॻनि थियूं, थी सघे ॾिस न, जेके भलियूं लॻनि थी अॼु तुंहिंजे ख़िलाफ़ बि ईंदी त तुंहिंजे साम्हूं वारनि जे ख़िलाफ़ बि ईंदी। जॾहिं तुंहिंजे साम्हूं वारनि जे ख़िलाफ़ अचे त इन ॻाल्हि खे एॾो फ़ख्र सां न गौर करे न ॾिसजांइ, न ॾिसजांइ, माना सम्झे थो न, माना उन फ़ख्र में अॻिलनि ॾे फोकस न कजांइ। यादि रखजांइ, जेकॾहिं सुभाणे तुंहिंजे अंदर जी ॻाल्हि तो वटि मुंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए ते अची बि वञे, साम्हूं बि थी वञे, त पंहिंजे अंदर में शेख ज़ुबैर जे लाइ झलस पैदा न कजांइ। मुंहिंजा सुहिणा, झलस इंसान खे अंदर जो अंदरों तबाह ऐं बर्बाद कंदी आहे। यादि रखो, अॼु तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे त सुभाणे तव्हांजे ख़िलाफ़ बि ॻाल्हि थींदी। छो त हक़ सच हिकु अहिड़ो ज़हर आहे जो अॼु साम्हूं वारनि जा लफ़्ज़ तूं ॿुधी बि ख़ुशि थींदे, वरी जॾहिं पंहिंजा लफ़्ज़ ईंदई त थोरी नफ़रत कंदे। माफ़ु कजांइ, मुंहिंजो कमु आहे शेख ज़ुबैर जो हक़ ऐं सच खे बरक़रार रखे ऐं माशरे में तब्दीली आणण जी। इंशाअल्लाह तबारक अल्लाह, अल्लाह असांजी मथां मदद कंदो, असां सभिनीनि खे इहदिना सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलाइण जी हिदायत अता कंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।